अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट दोस्तों तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारी एपिसोड जेका दुलाब जा हाणे ईंदा उन्हनि में दोस्तों तव्हां हिकिड़ी शइ ज़रूरु नोट कजो, जेको रहज़न ऐं मुराद वारनि जो जेको ठाह थियो आहे होॾां जेको मंसूर ख़ान जिदोजहद करे रहियो आहे, इहो सिर्फ़ु तव्हां असांखे मैसेज ॾिनो वञे पियो ड्रामे में त बाबा जेको आहे ठाह में ज़रूरी आहे। सभु माण्हू ख़राबु बि न आहिनि, मंसूर ख़ान जहिड़ा हिते माण्हू बि आहिनि जेको ठाह करण जूं कोशिशूं कंदा आहिनि, जेका सिंध में जहिड़ा हली रहिया आहिनि। ऐं उते इहो बि ॾेखारे पियो वञे त शाहनवाज़ ख़ान जहिड़ा शैतान बि आहिनि जेका जहिड़नि खे वधाइनि था। इन जे करे इहे ॿई धुरियूं जेको आहे हिकु कंदो मंसूर ख़ान ऐं होॾां जेको आहे शाहनवाज़ ख़ान अञा इन कम खे वधाइण जे लाइ को न को हाणे आख़िरी ॿी हिकु प्लैनिंग ठाहींदो। जीअं मां इन मसइले मां बचां उनखे सम्झ में अची वियो आहे त मां कमज़ोर बणिजी चुको आहियां ऐं मुंहिंजा दुश्मन ॾींहों ॾींहुं ताक़तवर थींदा पिया वञनि। दोस्तों हक़ीक़त पुछो न ज़बरदस्त दुलाब ड्रामो आहे, लेकिन आख़िरी स्पेल बचो आहे अची हाणे तमामु जल्द हिन जो द एंड कयो वेंदो। आख़िरी एपिसोड ईंदो 199 ते या 100 ते, बस हिते पूरो कयो वेंदो। 100 खां अॻिते इन जा एपिसोड कोन वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।